ख़बर शामिल कंदासीं दादू का सखी सरदार चारण जी। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जी टिन घर बातिन वालिद मुख्तियार चांडियो, ॾाॾे करमुल्ला चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी। आदि धुर उमेर बाब चांडियो वकील सां गॾु अदालत पहुती। इल्ज़ाम हेठायल PPMPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान खान चांडियो बि अदालत में पेश थिया। गिरफ़्तार थियल जवाबदारनि ज़ुल्फ़कार मुर्तज़ा सिकंदर ऐं ॿियनि खे हैदराबाद जेल मां दादू कोर्ट पेश कयो वियो। हाई कोर्ट में केस हलण सबबि अदालत केस जी ॿुधणी 20 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। दादू में 7 महीना अॻु पसंदि जो परणो कंदड़ नौजवान हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल। हथियारबंदनि दोदाणी शाख वटि होटल ते वेठल 35 वारनि जे नौजवान वाहिद बख़्श सोलंगी मथां रिपीटर जा फायर करे क़तल करण बाद फरार थी विया। मखदूम बिलावल पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो। मक़तूल जे भाउ सदाम सोलंगी ॿुधायो त भाउ 7 महीना अॻु हुज़ूरा हिंगोरो सां पसंदि जो परणो कयो हो। नेता जवाबदारनि इमाम बख़्श हिंगोरो, नबी बख़्श, खुदा बख़्श हिंगोरो ऐं ॿियनि फायरिंग करे खेसि क़तल कयो। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो।